सुर श्री राग छा त ॻाल्हि आहे। उन ज़माने में बि ईअं ई हुयो, अॼु जे ज़माने सां बि इहो ई बैत जेको आहे बिल्कुलु ठहिकी थो अचे। अघियो काओ कच माणकनि मोट थी, पलय पायो सच आछींदे लॼ मरा। अस्सलाम वालेकुम। लाखिणी लतीफ़ जो हिकिड़ो ॿियो बैत जेका मां पंहिंजे अकुल आहर, पंहिंजी सम्झ आहर, पंहिंजे इल्म आहर तव्हां सभिनीनि सां शेयर करण जी कोशिशि करे रही आहियां। सुरसरी राग जो इहो बैत आहे। अघियो काओ कच माणकनि मोट थी, पलय पायो सच आछींदे लॼ मरा। अघियो माना अघामण, यानी वैल्यू मिलणु, ऐं काओ ऐं कच। काओ माना शीशो, कच माना कूड़, माना आर्टिफिशियल शयूं, मसनूइयत, असुल न हुजे जेको, उहो कच। ऐं माणकनि मोट थी, माणक माना हीरा मोती असली जेके पर्ल, सचा मोती। मोट थी माना कंहिं लेखियो ई न हुनखे, उन्हनि खे कढियो वियो, उन्हनि खे पुठी ॾिनी वई। पोइ चए थो पलय पायो सच। पलव छा हूंदो आहे? ही पलव असांजो पलान। मुंहिंजे पलय में सच आहे, पर आछींदे लॼ मरा। मुआशरे में मां सच ॻाल्हाईंदे, सच ऑफर कंदे, सच आछींदे शर्मसार थो थियां, लॼी थो थियां, शर्मिंदो थो थियां। त कहिड़े त वक़्त जी ॻाल्हि आहे, हालांकि एतिरा साल पुराणा बैत आहिनि इहे, 300 साल तक़रीबन सम्झो। त उन महिल बि इहो माहौल हुयो, उन महिल बि इहे हालात हुया। त अॼु जेको आहे सच जी ऐं क़ीमती शयुनि जी, असली हक़ीक़ी शयुनि जी, पोइ उन में शयूं चओ, माण्हू चओ, रवैया चओ, ठीकु आहे, सचा इंसान, सचियूं शयूं, सचाई, बहितरीनु जेके रियल ॻाल्हियूं हुजनि, ख़ानदान हुजनि सुठा, माण्हू हुजनि बहितरीनु, शयूं हुजनि असली, सचियूं, क़ीमती, उन्हनि जी का वैल्यू न रही आहे। त हिन महिल मुआशरे में रुॻो कूड़ जो कारोबार उरूज ते आहे। अघियो काओ कच माणकनि मोट थी, सचे मोतियुनि जी, हीरनि जी, यानी असुल शयुनि जी का वैल्यू न आहे, को क़दुरु न आहे। धोखो, फ्रॉड, कूड़, बेईमानी, इन जो उरूज आहे, इन जी अहमियत आहे, हर को इन ते पियो हले। त चए थो पलय पायो सच। मुंहिंजे पलांद में त सच आहे, यानी चाहे उहे सचा रवैया हुजनि, चाहे उहे सचियूं शयूं हुजनि, चाहे उहो सची कंहिं शइ जो कारोबार हुजे, यानी ईमानदारी, सचाई, त मूं वटि त इहा ई आहे, आछींदे लॼ मरा। हिन मुआशरे में जॾहिं सच जो को क़दुरु ई न आहे, रियलिटीज़ जो, हक़ीक़तुनि जो, सचाइनि जो, ईमानदारियुनि जो को क़दुरु न आहे, त मूं वटि त सिर्फ़ु इहो आहे। त पोइ मां मुआशरे में उहो ऑफर कंदे, पंहिंजो दामन में उहो ॾेखारींदे मां शर्मिंदो थो थियां। साफ़ याने केॾी अकासी आहे मुआशरे जी, उन ज़माने में बि कई वई आहे, त उहा हिन ज़माने में परफेक्टली पूरी आहे। त दुनिया में क़दुरु न रहियो आहे सचाइनि जो, ईमानदारीअ जो, मुहबतुनि जो। कूड़, धोखेबाज़ी, फ्रॉड उरूज ते आहे, उन जी इज़त आहे। कूड़ा माण्हू, मसनूइयत, उन जो वॾो क़दुरु आहे। बाक़ी सचाई ऐं जेको ख़ुलूस आहे, ऐं ईमानदारी आहे, ऐं मुहबत आहे, जेके सुठा रवैया आहिनि, इख़्लाक़ आहे, उन जो को क़दुरु न रहियो आहे। ऐं जेकॾहिं को अहिड़ो आहे जंहिं वटि इहे शयूं आहिनि, त उहो वीचारो शर्मिंदो थो थिए, त छो त ॿाहिरि त उन शइ जो क़दुरु ई न आहे किथे। सचे माण्हू जी त इज़त ई कान्हे, सचाई जो त को क़दुरु ई न आहे, इख़्लाक़ जी का अहमियत न आहे। कूड़ो, मग़रूर, बदतमीज़ ऐं फ्रॉडी, धोखेबाज़, ॾेखाव करण वारो, शो ऑफ करण वारो, उन जी वैल्यू आहे। त उन ज़माने में बि मुआशरे जी जेका अकासी कई आहे शाह लतीफ़ भुट्टाई, अॼु जे ज़माने में बि 100% पूरी आहे। असां ॾिसूं पिया इहो ई थो थिए, धोखेबाज़ी, कूड़, बेईमानी, मकारी, फ्रॉड, इहे सभु पियो हले दुनिया में। को वीचारो जो मिसकीन, को सचो माण्हू आहे, त उहो ॾजे में आहे, उहो मुसीबत में आहे, अज़ाब में आहे। हर को उनखे कमज़ोर सम्झंदो, हर को उनखे नाकाम सम्झंदो, उनजी इज़त ई न हूंदी, उनजो क़दुरु ई न हूंदो। त पर ईअं कोन्हे त असां जेको आहे बुराइनि जे करे, त भई चऊं त कूड़ जी ऐं बुराइनि जी हर तरफ़ वाह वाह थी रही आहे, त असां पंहिंजी नेकी ऐं भलाई ऐं सचाई छॾे ॾियूं, ईअं कोन कबो। छो त मुआशरे में जेके बि रवैया हलनि था, जिन जी वैल्यू आहे, क़दुरु आहे, उहे आम माण्हुनि जे लाइ आहिनि। पर रब त ॾिसे थो न, अलाह असांजी नियतूं ॾिसे थो त हीउ माण्हू सचो आहे। छो त असांखे कंहिंखे ख़ुशि करिणो आहे, मुआशरे खे या पंहिंजे रब खे राज़ी करिणो आहे। त इन ते थोरो गौर करिणो आहे। त मुआशरो बिल्कुलु हिकिड़े उबतड़ पासे, हिकिड़े ग़लति रवैये सां, हिकिड़े ग़लति
पासे तरफ़ पियो वञे, असांखे उन तरफ़ नाहे वञिणो। भले असांजे पल में सच आहे, असांखे आच बि नथा करे सघूं, कंहिंखे ऑफर बि नथा करे सघूं त मां त सचो माण्हू आहियां, मां त सचार आहियां, मूं वटि त ख़ुलूस आहे, इख़लाक़ आहे, नथा ऑफर करे सघूं। पर पोइ बि असांखे पंहिंजी रीति न मटाइणु घुरिजे, पंहिंजो रवैयो, पंहिंजो तरीक़ो न मटाइणु घुरिजे। त बुरनि जे पोयां पंहिंजी नेकी ख़तमु न कबी आहे, ठीकु आहे। सो जीअं मूं सम्झो उअं ई तव्हांखे मूं सम्झायो आहे। उमेदु आहे त तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। वीडियो शेयर ज़रूरु कजो। हर माण्हू ताईं इहो शाद लतीफ़ भटाई जो पैगाम पहुचणु घुरिजे। मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी कोशिशि आहे, मां हिन पैगाम खे आम करणु चाहियां थी तव्हां सभिनी जी मदद सां। अकेलो माण्हू कुझु बि न हूंदो आहे, ॾींहं खां ॾींहों ॿरंदो आहे, चेन हूंदी आहे, हिकिड़ो सिलसिलो हलंदो रहंदो आहे। सो तव्हां उन चेन जी, उन ज़ंजीर जी हिकिड़ी कड़ी थियो ऐं मूंसां गॾु ॿियनि ताईं पहुचायो इहो पैगाम। ख़ुशि हुजो। इनशाला वरी ॿिए बेत सां मिलंदासीं। तेसि ताईं अल्लाह वाहे।